अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु की हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। दोस्तों, छा ड्रामा सीरियल दौलाब कॾहिं हलंदो ऐं कहिड़ी तारीख़ ते हलायो वेंदो? दोस्तों, जेतिरा तव्हांखे ख़बर आहे, ड्रामा सीरियल दौलाब जे पहिरें स्पेल जी शूटिंग ख़तम थी चुकी आहे। ॿिए स्पेल जी शूटिंग 19 तारीख़ ते शुरू थींदी। दोस्तों, हिन ड्रामे में तमामु वॾा अदाकार हिन में मौजूदु आहिनि। सैयद साईं निसार शाह, उम्मीद अली कड़ो, आज़म मेंगल ऐं ॿिया बि खोड़ सारा हिन में मौजूदु आहिनि। दोस्तों, तमामु सुठो बहितरीनु ड्रामो आहे। हिन में फाइटिंग, लड़ाई, वॾो चोरी डकेरी सभु कुझु आहे। हिन वॾनि जो ज़ुल्म जे ख़िलाफ़ु हिकु वॾेरो ग़रीबनि जी मदद लाइ उथंदो आहे। उनजो नालो आहे आज़म मेंगल। दोस्तों, अॼु हिन वीडियो में असांजे पसंदि अचे त असां वीडियो खे शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा। शुक्रिया।